जी नाज़रीन, करमपुर मामा सां बाहि वाक़े जी ख़बर जी अपडेट शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाणे जी हद करमपुर जे ॻोठ रफ़ीक अहमद बिजाणी में सारनि जे देरे जी लॻल बाहि में सुपर सारिन जी वल ऐं माल जो चारो पलाल सड़ी रख थी वियो आहे। राब्तो करण ते ॻोठ मालिक रफ़ीक अहमद बिजाणी JTN वेब न्यूज़ खे ॿुधायो त बाहि बिजली जी तारुनि मां लॻी, जंहिंजे करे पंजनि जरेबनि जी सुपर वल ऐं पलाल जो वॾो खोड़ो सड़ी रख थी वियो आहे, जंहिंजे करे लखें रुपए जो नुक़सानु थी वियो आहे। ॻोठाणनि जी कोशिशुनि बावजूदि बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। इतलाह ते तंगवानी फायर ब्रिगेड अमले बाहि वारे हंधि पहुची बाहि विसाए बाहि ते क़ाबू पातो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।